या कदम मोलायो गंज दी करी सेवण जो टूर ठाए हलूं सेवण कारबार कराए हलदा से यार वाकई ये आवाज उगा लेती अच्छा फिर हम बात याने ते मरी वेदा दे दवा तादा थी जो मोलायो गंज दी सा मोलायो बड़े कुछ कजो न ताहां पानी वो मने तो करी दा जान करांगा टेंशन ना कर हां वो है अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम चाचा चाल आवा खैर बा खैर अमन दुआ बो खैर खुश हो पुट तू गाल तो बुध सजो दी तू काथे है न कम करे तो न कार करे तो न रेड़ी हलाए तो न बियो को घर जो कम न माल जो कम अरे मां हने पोड़ो थी हां सजा वदन मांजे मतो उछलिया थी वते तो इन लोगन सा घुमतो सजो दी आवार गर्दी कंदो कमल तो हुन जाए ते बैठाओ कमल सोते बैठाओ पैसा अथन जो होटल ते वठी वनी वो भी छिके हिते तो के वेच विया तो 10000 खणी आए उहे काडे के खपिया कादे के उहे खपिया घर दे अटो कोने मा चोनी वठी करे कटो अटे जो वठा उहे खपिया हे वाघू खाइया ओ मां गरीब जो बच्चो आ बा कोई इमरान खान जो पुट कोने तू जो 10,000 खणी अची हिन वाघुन के खाराए तो पियो हे कम नहीं दई पंजी मेहनत कर को रोजी यो कर मां ताने कुराड़ो हां मां तो पूरो हां पोयो तू छा कंदे घर जो नंढे भाईन जो पुटन जो इन जो उन जो शादीशुदा है बस बाबा हाथ बधाए तो वञ बाबा हाने घर वञ मां ओडा अचां तो न वञ अच्छा मना मां वञा तुझी मत यारन जे मुंह ते बेइज्जती थे थी अरे बाबा हे तबाह कंदई हे जेके वाघू थी न तुझी कड न तोखे कम करण छडींदा न रोजी करण छडींदई ये हाथ बधाए तो बाबा तू घर हल हिते यारन जे मुंह ते गालाए तो ओडा हल मां तो सा गालाया तो अच्छा मना हिनन जे मुंह ते तोखे न गालाया आए जी तो तू ओ ताकत वठी चेन न 10,000 खणी करे तू बाहर वञी करे खारायन तो खपायन तो हाने वरी मेले जी भी सलाह हाणे सेवण ते बिनन के घुमाए छो पाण फकीर हन छा हल घर में अचां थो यार अजीब माण्हू हाणे असां तो 10,000 खाधा न केॾो असांखे बेइज्जतो करे ज़लील करे असां तुंहिंजे पेरे पवंदो असां सां गॾु हुज यार कुझु पी के पंहिंजे खे सम्झाए न असां तो कुछ ना खरायो आज ताईं केतरो असां के बेस्तो करियो है गलायो है कावड़ आउनी जी जायज आन न जायज आ यार असांखे लोगो चाहियो वाघू चाहियो असां तुंहिंजा कहिड़ा पैसा खाधा न केड़े असां कर्ज भरिया थी तू असां कर्ज असांजो पी बि आहे न तो असां मिलंदो आहे कीअं मिलंदो आहे छो यार असां बि इज़त वारा लोग हरू भरू यार कंद कराए तो बस छरे खुदा यार ये लायक ही ना है तू गलाणो ही ना है बस छरे यार वन के जी इज्जत आ के जी चाहे बस असां लोगाऊं बस भाई बस पापा पी के समझा ना यार यारी रखण जड़ा ना आयो तो बस न अच माखे यकीन करन ते एडी कावड़ अचे थी न असां आज ताईं को कर्ज भराया हेडो यार कावड़ जी आ हेडो अबो बेइज्जती करे यो जुदा अज वन्या तो घर पास चवास तो मोके हिस्सो विराए दे बाबा मां न रहंदुम गड जाथे काथे दिसे तो बस मेहमान आ जेको आ गड उते बस मथो बीठो आ अज वन्या तो घर एक एकड़ी थींदी जा बस हे रहे जा मां रहंदुम हाँ छा करें तो छा कयां तो मलियां तो पाण खे भित किरी पई आहे घर जी उहा ॾिसे थो त तुझे आसरे ते कोन ठहंदी होॾो पाल बि आहे त मेरो ॿारो ढींगर बिंगर ॾियां तो घर जो पर्दो त थिए हाणे मूंसां ॻाल्हाए हुते ॻाल्हाए पियो न अगाड़े ॻाल्हाए ई न केॾो घटि वधि चई वई हुननि खे यारनि खे चई वई मूंखे चई वई एॾी बेइज्जती कबी आहे तू मूंखे हाणे ॻाल्हाए न जीअं ॻाल्हाए बा तुझी नई रत आहे नई जवानी आहे तोखे कावड़ लॻे थी उहा असांजे दौर वारा यार कोन जो तूं नंढड़ो हूंदे ओता कंदे वेही ॾिसंदे त टे रातियूं कचारियूं थींदियूं सिक थींदी मुहबत थींदियूं किसा गुज़ारता हूंदा हाणे अॼुकल्ह फोन ई कंदई न जा चवंदई चांहि पीआए जा चवंदा जी तुंहिंजो वारो किलो कढ़ाई जो खाराए 10,000 काॾे विया थोरो सम्झंदो कर ग़लति सोच आहे इहा तुंहिंजी ग़लति सोच आहे अॼोका यार ईअं न आहिनि हाणे मुंहिंजे यारनि जी पाण ख़बर थी हा रफ़ीक लाशारी ॾे जो मोकिलियो हो मां हा त ₹1 तोखे ॾिनई हा जेको प्लाट में ॾिनोसीं हा मूं ॿ ॾे 30,000 मदद ॾिनई हा ॾिनई न या न ॾिनई हाणे कटे सटे कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा हाणे कटे सटे हाणे तूं यारनि जे मथां साह ॾिए थो न हा हा माना मां तोखे ग़लति चई हुयुमि
हाणे ये यार तो के आजमाए दिया ॾिसां सही मां आजमाए दिया है आज़माए ॾे ॾिसां हाणी दे माके नंबर हाणी दे इन थोले वागू जो हाणी दे माके तोखे मिलाए ॾियां हाँ माखे मिला दे मां ॻाल्हायां तो त मां तू ॾिस न हाणे तू आहे वञेसि थी हेलो अबा काथे है अबा हाँ लियाकत ख़ैर दाए अबा लियाकत न मां लियाकत जो अबो ॻाल्हायां तो हुन जो एक्सीडेंट थी पियो आहे अबा काथे आहे अच त हिनखे खणी हलूं अस्पताल लालकाणे ॾसियो अथऊं कुझु पैसा मां वटि आहिनि कुझु तूं कर चाचा मां वटि पैसा त न आहिनि बाबा मां हिते आया ई कोन हाणे पुटु तुंहिंजो आहे असांजो कहिड़ो कमु बाबा असां पंहिंजे घर में पूरा हुआ यारी मल्हायूं था बंदि कर बाबा ॿुधी अबा पंहिंजे कननि सां ॿुधी माथे त कावड़ियो आहे जेकॾहिं अॼु इहो मां तोखे सबूत न ॾियां इहा सम्झाणी मां तोखे न ॾियां त तूं त मूंखे अॼु निॾी कोटी हिते पूरे आहे हाणे हुन वॾे वारनि जो हणी ॾे मूंखे नंबर मां त ॾिसां पियो पोयो तूं ते कावड़े न पिया हलो कर हलो वाह जी लियाकत अब लियाकत न मां लियाकत जो अबो ॻाल्हायां थो हिन जो एक्सीडेंट थी पियो आहे लालकाणे लिखी ॾिनो अथऊं अरे अब 50-60 हज़ार मां वटि आहे ॿिया कुझु तूं खणी आ त हिनखे खणी हलूं अस्पताल बा मुंहिंजे घर ॾे अटो ई कोन्हे वरी मां हिनखे अस्पताल खणी वञा मां पंहिंजे मसइले मां वञा थो बाबा मूंखे पाण ई कमु आहे हाणे ॿुधाए अबा तुंहिंजा यार भला जा मुंहिंजा उहा अबा अॻियो ज़मानो न आहे नंढड़ो हूंदे न राति उते निंड खणी वेंदी हुई उते सुम्हंदे पाथारी ते त असांजियूं काचारियूं किसा मोहबतां काॾे न वेंदियूं हाणे ॾिस तोखे छा चवनि पिया त पैसा खणी आ त हेॾे चकर हणाए सेवण ते ॾिठुई पुट आज़माए पंहिंजा यार पंहिंजे कननि सां ॿुधी जेकॾहिं इहो किसो मां तोखे राति जो सम्झायां बि तूं न सम्झे हाणे वठि पंहिंजी मोबाइल अॼु का यार इहे थी बस बाबा न रो पुट न रो न रो बस बाबा अॼु मुंहिंजूं अखियूं खोले छॾियई जेकॾहिं अॼु इहा सम्झाइणी न ॾियां त मां अॼु अञा अलाए काथे वञा निकिरी वो पुट अॼो का उहे यार न आहिनि पर आहिनि बि सही 100 में 1 अधु 2 हे जेके हिन ज़माने वारा यार आहिनि न इहा बचाइण वारा न रत ॾियण वारा न थी बिल्कुलु सच आहे सम्झे अबा कुझु सियाणो थी हाणे इहा उहो यारी वाकई न आहे अॼो के काथे आहे यारी अबा अॼु जीअं तूं फास दे न ॾुख में अञा उहो ख़ुशि थींदई वो लफ़्ज़ चओ न भाई उथ पुट हाणे रो न इहा सम्झाणी अची वे हाणे उथ त हलूं घर हल तो मानी पई आहे तुंहिंजे लाइ हली मानी खां रोज़ी खे त इंतज़ारु न कराईंदो कर उहा त अची टाइम ते खा हल